नाज़रीन बुलेटिन में अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिंध जे सामूंडी ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस खे हमलो करार ॾींदे नवां शहर अॾण वारे मंसूबे जी सख़्त मज़म्मत करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध ते वफ़ाक़ी हुकूमत जे हमले जी मज़म्मत करियूं था। सॼी सिंध वफ़ाक़ी हुकूमत जे हिन क़दम जी मज़म्मत कई आहे। वफ़ाक़ी हुकूमत अॼु ॿेटनि ते कब्ज़ो पई करे सुभाणे उमरकोट ते कब्ज़ो कंदी, पर कंहिं बि सूरत में सिंध जो हिकु इंच जेतिरो हिसो बि न ॾींदासीं। हुन जो वधीक चवणु त मौजूदा हुकूमत सूबनि खे एनओसी मां हिसो नथी ॾे। मुल्क में अटे ऐं खंड जो बहिरान आहे। हुकूमत अवाम खे बि भित सां लॻाए छॾियो आहे। हुकूमत अवामी मसइलनि खे कंहिं बि फॉरम ते हल नथी करे सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु त असां एहतिजाज करियूं था त वफ़ाक़ी हुकूमत इंतकामी सुलूक करे थी। नाज़रीन अवां खे पियो ॿीहर ॿुधाईंदा हलो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां सिंध जे सामूंडी ॿेटनि बाबति सदारती ऑर्डिनेंस खे हमलो करार ॾींदे नवां शहर अॾण वारे मंसूबे जी सख़्त मज़म्मत करे छॾी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त सिंध ते वफ़ाक़ी हुकूमत जे हमले जी मज़म्मत करियूं था। सॼी सिंध वफ़ाक़ी हुकूमत जे हिन क़दम जी मज़म्मत कई आहे। वफ़ाक़ी हुकूमत अॼु ॿेटनि ते कब्ज़ो पई करे सुभाणे उमरकोट ते कब्ज़ो कंदी, पर कंहिं बि सूरत में सिंध जो हिकु इंच जेतिरो हिसो बि न ॾींदासीं।